नासिक जैकाबाद का सोबतपुर वींदड़ पोरियतन से हादसो पेश आयो है, जंहिं नतीजे में एक ॼणो फौत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अपडेट मालूम कंदा अब्बास कुल मछली खान। जी अब्बास। जी बिल्कुल जैकाबाद का ही मेहनत कश हुआ सोबतपुर वही रहा हुआ तो इन्हनि सां हादसो पेश आयो आहे, जंहिंजे नतीजे में 3 ॼणा ज़ख़्मी थी विया आहिनि, जॾहिं हिकु ॼणो फौत थी वियो आहे। रंग जो कमु कंदड़ पोरे ते वञी रहिया हुआ त भंड भरिसां इन्हनि सां जेको आहे हादसो पेश आयो आहे। हादसे में नसीबुल्ला लाशारी जेको आहे वो मौके ते ही फौत थी वियो आहे, जॾहिं त तुफ़ैल अहमद ऐं मंसूर अहमद वलीम अहमद लाशारी जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मी जो चवणु हो त असां जैकाबाद खां सोबतपुर वञी रहिया हुआसीं त ट्रैक्टर सां जेको आहे त असांजो टकर लॻो, हादसो पेश आयो, जंहिंजे नतीजे में असांजो हिकु ॼणो जेको आहे त फौत थी वियो आहे। इतला मिलण ते पुलिस लाश ऐं ज़ख़्मियुनि खे फौरी तौर ते जैकाबाद जी सरकारी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। ऐं जेको फौती आहे उहे जेके कंदुकोट जो जेको रवासी हुयो, जैकाबाद खां बलूचिस्तान वञी रहिया हुआ। ॿिए पासे जेका लाश आहिनि उहे ज़रूरी कार्रवाई वापसि हवाले कयो वियो आहे। जी अब्बास, समाज की मेहरबानी।